बुधा सुझाव हुआ है निंड में। हाँ यार ही तो आचरा जे अज बात सा न जा ना तो हुनन तुझे मौत जो पूरो पूरो बंदोबस्त करे छड़ियो। हान खबर ना है तो केतरा ने सुझागी कदा। अच्छा शायद देगड़ी काडे वई कारे गंदिया मां खार चाड़ींदस। खार त टीन में चाड़ भी आए। टीन जो तरो लही पियो है तू हाने छड टीन के मुके बुधा देगड़ी काडे वई। अम्मा मुखे केड़ी खबर है मां देगड़े जो वाही थोड़े ही वेठोस। पक्की हाने भागी खैरा खणी वई हुंदी इहा कान सुधरदी नी भागी चोरी का सवा। चंगो तू हाने वे घर में तावनी जी सलामी तो भरे अचास। जल्दी मोट जाए मुके शिकार ते वणनो आ। खुदाजी का मार पवई अल्लाह कदो का पैर नठा जमीन तपंदई बाहे लगई आ पूछा थी मुझे देगड़ी किती है देगड़ी। अरे खैरा जैसे जो खैर होजे पई पिट मुखे कुछ को नथी मरी शल मुझे देगड़ी काडे कई मुके देगड़ी दे। अरे तो देगड़ी खे छड तू गोंडे कुरमो के घर मां बारी हेडे पैर पातोई ना त घट न कंदी साए मुके तुझे घर चढ़ जो को शौक भी कोने समझई। हे हल एडे काडे थी वने बोर्ड पुटते जेसताई तुझे सजे घर जी तलाशी आउन वठनस आम निकरण वारी कान है दिसा तो मुझे देगड़ी किए नथी मुके मिले। अरे निकरंदी तुजी बडी भी तू छाती समझे पई। अरे छोरी सोणी एडा बुक भरे धूड़ जो हरे से त बूथा में धूड़ थी बूथ में हड़े जमा तुझो खावा थी ये ना। अड़ी खैरा जैसे जो खैर होजे खैरा कुत्ते के भी टुकड़ न दे सो तो के केरा हो दींदी तू ये न वेंदी अभी मता मता मार पवे मता धूड़ हणी खुदा पुजे अल्लाह अल्लाह जो रसूल को तो के चट करे न मोड़ जा खैरा है मोई जो जन्नत सुख जो साह कणदी। हाँ वडी आया देगड़ी खाना। में मुसलमानों तई समाया हो है ना ये हालत ऐसा कमजोर खिजाब हो अरे ओ भाड़िया हमरा मजा अरे करता भजिया अरे उस हाथ भजिया मुझे बाबा आरन के ना मीरारा बदी खणिया केडा खणी विया तस। अरे जैसे डोलो कोटना मुई तो भी तो पराए घर न साड़े जी कोशिश पे कई हाने पांचे घर के बाहर लगी तई यो डोलो कोटे कोटे सुजाए मोकली दस गाढ़ो मोह करे चे घर निकरंदुई दिस पिट त न माई दुआ करला सी खैर साणेस। अरे जैसे दा मोटी भी आई ना त मीरा वारा आई है कोन छडींदस सब बोझ वा खारे पो मोकलींदासी। अबा इने मुई के छड या तो बिठी पिटींदी तू वञ रईस जो ताकते दिसी अच त छता कन ओ तो मुर्स है के कफन जो बंदोबस्त कंदा हुंदा यो वरी छा कंदा हुंदा। माई माई खैरा खुदा के मन मुझे मथो न चट अगई मुझे मथो खेरो लगो पियो आ। और खैरा जे सिर जो खैर होजे खैरा ता जो मिठाइयों विराईंदी सेरा चौंदी। अरे तू खैरा जो घर पे साड़ियो न हाने कदे पांचे घर के बाहर लगी तई त दिल दुखई थी ना। आई मां त चौंदस अन्या बे मो लूलो लगड़ो थी अचे घर निकरंदी। अरे केतरी भी दुआऊं घरे न अजो तुजी दुआ कबूल कोन पौंदी। मां चौंदस अल्लाह कंदो त यो बुछड़ो थी घर ईंदी। मोचो त अल्लाह बुधी आ त ओ ई है
मुझा मौला तो खमा घुरिया वो ये दी मुझा अल्लाह साईं तू पंहिंजी पनाह में रखजेसि जिथे मुझे खैर सां मोटी अचे। अल्लाह साईं तू इन ॾाइण खे ॾिसजांइ, तू ही असांजो मालिक आहीं। लगे थो त निकिरी विया। अदा जेका तुंहिंजी सलाह चवे त ॻोठ में हलूं न। चरियो आई छा? 4 माण्हू हली सॼो ॻोठ मारींदासीं। अदा त पोइ छा करणु घुरिजे? वापसि हलो, पाणे रईस पुलिस मोकिले बिलो करे वठंदो। अदा कमदार खे मारे न विझनि। कमदार खे मारणो हुजे ना त इते ई मारे वञना। बस बेस्तो करे वापसि कंदसि। मीर एतिरो चरियो नाहे जो कमदार जो खून करे वेही लोड़े। घणी थी थसे मग करे विया। अनु कमदार जी सर्कस लाइ एॾी देर, जल्दी करे वठ। रेस मिठल जानी वठी पहुचण वारो हूंदो। इन खां पहिरीं जो कमदार जा जानी अचनि, सर्कस कराए वठूं। खाना मां हिन जो समूरो बंदोबस्त करे आयो आहियां। छोड़ियोसि लायो सिया लोई न रखो हिते, रखो कुल हिते। जी से रब करो से अलग में थी भला अंत भी न जो थई अलग ते थी। ये वठ लठ हल अलग ते थी हल हल हल। बने याचर जी अदा तव्हां ॻोठ हलण जी कयो। मां खानो सां थी अचां थो। छो अदा तव्हां न हलंदो छा? अरे चरिया पुलिस खे मुंहुं बि ॾियणो आहे, थी सघे त थाणे ते बि वञा। पुलिस? हा छो पुलिस न मोकिलींदा छा? तव्हां ॻोठ हलण जी कयो, मथां पुलिस पहुची वञे। हलो चङो अदा।